असां उन्हीं जे दर्जा मंगता आयो सुबुह तोड़े शाम सादिक अली तो सदको वञा मुझो सखी सरफराज इमाम तारिक फकीर गुलाम आया चांडिया चीज़ल इमाम जो मुर्शिद मुझो घोट रखियल वा शरफतेपुर नाड़ीअ में हादी चीज़ल सरमो मुर्शिद मुझो घोट रखियल वा शरफतेपुर नाड़ीअ में जी चीज़ल जी नारो बात सरफराज साईं फकीर सैयदवा जे कई हतवा आए सरफराज साईं फकीर सैयदवा फैज़दियन जी जे कई हतवा जेको भी हिक फेरो अचे सॼी ज़िंदगी हूं तो कहाणीअ में जी चीज़ल जी नारो जी चीज़ल जी नारो बाज नसारीअ में मुर्शिद मुझो घोट रखियल वा शरफतेपुर नाड़ीअ में जी चीज़ल जी नारो बाज नसारीअ में जी चीज़ल जी नारो बाज नसारीअ में के हिता शान शादिया बेबहन जी बात याद परवान फैसल निहाल फकीर अहमद साईं नयालीअ में जी चीज़ल जी नारो बात जी चीज़ल जी नारो बात नसारीअ में मुर्शिद मुझो घोट रखियल वा शरफतेपुर नाड़ीअ जे मोरा जी नारो बात नसारीअ में जी चीज़ल जी नारो बात नसारीअ में कई हिता शान शादियान बेबहन जी बात यान पहलवान फैसल निहाल फकीर अहमद साईं नयालीअ में जी चीज़ल जी नारो बात नसारीअ जी चीज़ल जी नारो बात नसारीअ में मुर्शिद मुझो घोट रखियल वा शरफतेपुर नाड़ीअ में जी चीज़ल जी नारो बात नसारीअ में जी चीज़ल जी नारो फकीर का भाग भलोवा रखल साजो रबर मिलोवा
जी